असां हिते मौजूदु आहियूं सेवण शहर जे स्टेशन जे पासे में कच्ची आबादी जे इलाइक़े में। हिते 20,000 खां वधीक आबादी आहे। हिन में जेको आहे सो माण्हू हिते रहनि था, मगर हिन इलाइक़े में इंतिज़ामिया जी नाहलीअ जे करे गटर ऐं जेके रस्ता आहिनि उहे बिल्कुलु जेको आहे सो नाकारा बनियल आहिनि ऐं जेको ड्रेनेज जो सिस्टम आहे उहो बिल्कुलु जेको आहे सो नाकारा बनियल आहे, जंहिं करे जेको गटरनि जो गंदो पाणी आहे उहो अक्सर जेको आहे घटियुनि में मौजूदु नज़र अचे थो। माण्हुनि जे घरनि में दाख़िल थी वञे थो, जंहिंजे करे केतिरा ई घर जेके आहिनि उहे पिणु हिन गटर जे पाणी जे करे ज़बूहाल थी विया आहिनि ऐं किरी ड्रही विया आहिनि। त इन हवाले सां असां हिते मौजूदु आहियूं सेवण शहर जे कच्ची आबादी जी इंतिज़ामिया जी नाहली जे करे ही माण्हू जेके आहिनि बदतरीन ऐं गंदगी में जेको आहे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि था। त इन हवाले सां असां हिते मौजूदु जेके आहिनि महले वासी उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासूं त उन्हनि खे कहिड़ियूं तकलीफ़ूं इन हवाले सां ऐं गटरनि जो गंदे पाणी में कीअं था पंहिंजो वक़्तु गुज़ारनि। साईं न को त का बिजली आहे हिन महिल ताणी, न को पाणीअ जो को इंतज़ाम आहे, नेकाली जो कुझु धर्म बधर्म प्रोग्राम लॻो पिया। तव्हां पाण ॾिसो त सॼियूं जॻहियूं ड्रही नॉबल थी वियूं आहिनि। हे जेके दरनि जी अॻियां ॾिसो पिया त अञा ड्रहण वारियूं जॻहियूं, ऐं जेकॾहिं अञा वधीक का बि अॻु भराई न थी त अञा नुक़सानु वधीक थींदो। सभु को ग़रीब माण्हू आहे। 2-3 चकर साईं जन खे चयो अथऊं, साईं आसिफ शाह वारनि खे हाणे पाया हुआ, उन्हनि खे बि चयोसीं, पर अञा ताईं का बि देखभाल कोन्हे का। हे हालात अहिड़ा जेको ॿाहिरि निकिरे थो, जेकॾहिं हाणे हिते को ॿाहिरि निकिरी ॿाहिरि जो ॿुॾी पोए किरी पोए, इंसानु अंदरि कमरे में वेठो आहे, का ख़बर न पवंदी। हेॾो पाणी गोॾे खां वधीक आहे। नालियूं पर अचण वञण जो को रक्षो नथो अची सघे, को गराहगादो नथो अची सघे, त माण्हू कहिड़ो को कमु कराए या छा कराए। असांखे हिते न रस्तो आहे न निकाली जो त को मसइलो न आहे। वॾी गंदगी आहे, ॿार बच्चे जो अचणु वञणु तमामु तकलीफ़ आहे। वॾा पाणी गटर लॻा पिया आहिनि। निकाली जो त को बि सिस्टम न आहे, रस्तो न आहे। कॾहिं वियासीं वञी दायो अथऊं, अञा ताईं बि का बि असांजी का मालिकी न थी आहे। ॾिसो पिया हालत अहिड़ी लॻी पई आहे, गंदगी किनी आहे। इहा तकलीफ़ आहे। पहिरीं ॻाल्हि त असांखे निकाल न आहे, ॿी ॻाल्हि त असांखे का घटी सहूलियत कोन आहे। जेको पाणी आहे लहे थो, बरसाति पड़ी थो त निकाल वाटर सप्लाई लेन जो पाणी आहे, त बि असांजे घर में बीठो आहे। ॿ-3 ॻाल्हि माण्हू असां दर बदर न मच्छरनि जे त एॾो आहे बीमारी थी पए, छा कयूं। असांखे मलेरिया डैम जो नंढड़ा ॿार बचा, निकाली जो को सहूलियत न आहे। असांजी महिरबानी आहे साईं मुराद छा कया त असांखे निकाली खपे। पुछण लॻा गटर नालियूं किन लॻो पिया, रोडो न रोड जो न नाली जो का बि सहूलियत न आहे। ॾाढी असांखे तकलीफ़ आहे, वधि में वधि असांखे सहूलियत न आहे। असां वटि केर बि कोन थो अचे, न बिजली जी सहूलियत आहे, न नाली जी सहूलियत आहे, न रोड जी सहूलियत आहे, का बि सहूलियत न आहे। जो न सुख जो न गटर आहे, न नाली आहे, न तमामु घणियूं आहिनि। पाणी कोन्हे, निकाल जी नाली न आहे, बिजली न आहे, का बि सहूलियत असांखे न आहे। रस्तो बि न आहे, का नाली बाली जी सहूलियत असांखे कंहिं शइ जी न आहे। तंहिंजे करे असांखे अपील आहे कयूं गवर्नमेंट खे त असांखे महिरबानी करे सहूलियतूं असांखे सभु ॾियनि। इहे पाणी जूं, नाली जी, हर शइ जी सहूलियत, रोड जी। विया आहियूं 2-3 दफ़ा विया आहियूं उमेद करे उन्हनि ॾे, उन्हनि असांजो गौर न कयो आहे। माना 2-3 चकर चई आया आहियूं, उन का बि शइ ते कंहिं ते बि गौर न कयो। हाओ कनि था, माना कमु नथो थिए। साईं तकलीफ़ूं वॾियूं आहिनि हिते, गटर कोन, नालियूं कोन, निकाल कोन, लाइट जी वॾी असांजी चिंता आहे। लाइट कोन्हे, तमामु परेशानियूं, मच्छरनि खाई असांखे मारियो आहे। ऐं का बि हिते सहूलियत न आहे। गटर नालियूं न आहिनि, रोड न आहे, रस्तो न आहे। मींहनि में बारिश में असीं तमामु तकलीफ़ूं, तमामु निकिरी बि कोन था सघूं, पोइ घरनि में वेठा आहियूं। हाणे महिरबानी करे कुझु असां सां मदद कंदा। असीं निमाज़ी माण्हू त निमाज़ पढ़ूं 5 वक़्त, पोइ हितां घिटियुनि मां कीअं असीं अचूं वञूं, गप आहे, तमामु तकलीफ़ आहे। असीं निमाज़ ते वञी निकिरी नथा सघूं। मींहनि में बारिश में तमामु असांखे तकलीफ़ आहे। महिरबानी करे असां सां मदद कंदा। तमामु घणी तकलीफ़ आहे। न रोड आहे, न रस्तो आहे, न लाइट आहे, का बि शइ कान्हे का हिते। असां वोटर बि साईं मुराद अली शाह जा आहियूं। हालांकि ॾिसां असांजा बैनर बि लॻा पिया आहिनि, पर वोट वठण खां पोइ केरु बि असांखे ईअं कोन थो चवे त ख़ुशि हो, आयो न आयो, नाराज़ हो, कीअं हो। बहरहाल असांखे का बि सहूलियत कान्हे, न लाइट जी, कुझु बि कोन्हे का। असां सैयद मुराद अली शाह खे पुरतौर अपील था कयूं त महिरबानी करे असांजे इलाइक़े जे स्टेशन माले ॾे थोरो तवजो ॾियनि। इहा महिरबानी करे। दुनिया जी सभु तकलीफ़ूं, पाणी कोन्हे को, वाटर सप्लाई कोन्हे, उन खां पोइ वाटर सप्लाई जो पाणी कोन थो अचे, ऐं उन खां पोइ नालियूं कोन्हनि के, लाइट कान्हे का, रस्ता कोन्हनि के। मींहुं थो अचे त असांजे हिते 8-8 ॾींहं घर मां ॿाहिरि माण्हू कोन थो निकिरी सघे। ऐं वज़ीर आला खे अपील था कयूं त असांजो हीउ अर्ज़ु अघाणे बिजली कान्हे का, रेलुनि जे हेठां असां बिजली टपाया आहियूं, उन्हनि में वायरनि में ॿचड़ा अची था वञनि, गाॾियूं अची थियूं वञनि। उन खां पोइ छा आहे त हिते जेको आहे, हिन जॻह ते जेको आहे ॿार बच्चो वञे कोन थो, मसी था, उन में ॿार बच्चो हली वञूं था। असांजा हिन विच में कपिड़ा पलीथी था वञनि,
उते उन जॻह ते वञूं था त पाणी कोन आहे असां इहो आहे त असांखे बिजली खपे रोड खपे नेकर खपे जी नाज़रीन बिल्कुलु असां हिते मौजूदु हुयासीं सेवण जे कच्ची आबादी जे इलाइक़े में हिते मौजूदु जेके रवासी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कईसूं त हू कहिड़ी जेको आहे तकलीफ़ुनि में गुज़ारनि था हिते जीअं पहिरियां ॻाल्हि कई त 20,000 खां वधीक आबादी आहे हिते ड्रेनेज जो सिस्टम न हुजणु ऐं रोड रस्ता जेके आहिनि उहे तामीर न थियण जे करे ई इंतिहाई जेको आहे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं जेके निमाज़ी आहिनि उन्हनि जो इहो चवणो हो त उहे जॾहिं निमाज़ जे लाइ वञनि था मस्जिद जी तरफ़ त उन्हनि जा कपिड़ा रस्ते में पली थी वञनि था त उहे इलाही जेको आहे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं गटरनि जो पाणी जेको आहे उहो नालियुनि में हुजण जे करे केतिरियूं ई जेके ख़तरनाक बीमारियूं उहे जेको आहे पैदा थी वियूं आहिनि ऐं उन्हनि में नंढड़ा ॿारड़ा मासूम ॿारड़ा जेके बीमार आहिनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि ऐं औरतूं थोरे मर्द उहे जेको आहे मलेरिया ऐं ॿियनि बीमारियुनि में मुब्तला आहिनि त उन हवाले सां असां हिते मौजूदु जेके रवासी आहे उन्हनि जी ॻाल्हि ॿोल तव्हां सां कराईसूं ज़रूरत हिन वक़्तु उन ॻाल्हि जी आहे त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे हिन इलाइक़े जो नोटिस वठी ऐं हितां जे रवासियुनि खे ड्रेनेज जो सिस्टम नेकाल ऐं रोड रस्ता ॾिना वञनि। कैमरामैन रांजन सोलंगी सां गॾु कादर कुंबर सिंध।